अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबियाइ वल मुरसलीन अम्मा बअद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। सभिनी दोस्तन के मुझे तरफ़ां अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। उम्मीद है त सभई दोस्त खुश ऐं खैरियत सां हूंदा। सभिनी दोस्तन के अर्ज़ु आहे त मुझे चैनल ते जेकॾहिं तव्हां नवां आहियो त सब्सक्राइब कंदा ऐं घंटीअ खे दॿाईंदा त जीअं नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे। अल्हम्दुलिल्लाह सना सरकार जी तरफ़ां हर रोज़ तव्हांखे नओं नओं मवाद मिलंदो रहंदो आहे। जीअं त अॼु असांजो मौज़ू आहे सदको ऐं ख़ैरात करण जा केतिरा फ़ज़ाइल आहिनि। प्यारा मुस्लमान भाइरो, जेको माण्हू चाहे थो त उन जे माल में बरकत पवे, उनखे घुर्जे त अल्लाह जे नाले ते ख़ैरात करे, ऐं जेको चाहे थो त उन जे इज़्ज़त में इज़ाफ़ो थिए त उहो माण्हुनि खे माफ़ करे, ऐं जेको चाहे थो त अल्लाह अज़्ज़ व जल उन जा दर्जा बुलंद करे त उनखे घुर्जे त न्याज़ ऐं निवड़त करे। सही मुस्लिम में हज़रत अबू हुरैरा रज़ियल्लाहु तआला अन्हु खां रिवायत आहे, रसूल पाक सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जन इरशाद फरमायो, सदको माल खे नथो घटाए ऐं माफ़ करण जे सबबि अल्लाह तबारक व तआला बाने जी इज़्ज़त खे वधाए थो। कंहिं बि अल्लाह जे वास्ते निवड़त कई त अल्लाह तबारक व तआला उन जे करे उनखे बुलंद करे थो। अॼु असांजे नाले ख़ैरात करे छॾे ॾिनी आहे, उन करे रहमत जा मींहं नथा वसनि, असांजो पोखूं सही पैदावार नथियूं थियनि। अचो जे मुस्लमान ख़ैरात कयो त अल्लाह अज़्ज़ व जल उन्हनि ते आसमानी रहमतूं ऐं बरकतूं नाज़िल कंदो आहे। ख़ैरात ॾियण जा कई फ़ज़ाइल आहिनि। ख़ैरात दुनिया जी ख़ुशहाली ॾेखारे थी ऐं ख़ैरात क़ब्र जे अज़ाब खां बचाए थी। ख़ैरात ॾियण सां क़ब्र में आसानी थिए थी। ख़ैरात ॾियण सां पुल सिरात ते आसानी थिए थी। हज़रत उक़बा खां रिवायत आहे, रसूल पाक सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जन इरशाद फरमायो, इन्न सदक़त लतुस्फ़ी अन अहलिहा हर्रल क़ुबूर, यानी सदको सखियुनि तां क़ब्र जी गर्मी अजाए छॾींदो आहे। सल्लू अलल हबीब सल्लल्लाहु तआला अला मुहम्मद सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम। त मिठा मिठा इस्लामी भाइरो, असांखे बि घुर्जे त सदको ख़ैरात ज़कात ॾींदा रहूं त क़ब्र में भी आसानी मिलंदी ऐं दुनिया में भी भलाई मिलंदी। सल्लू अलल हबीब सल्लल्लाहु तआला अला मुहम्मद सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम।